नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी में सिंध जे वसीलन ते धाड़ो, कराची कमेटी ऐं सिंधु ते डैम ठाहिण बोर्ड मुतासिन जी मदद न करण, लोड शेडिंग, वफ़ाक़ ऐं सिंध सरकार जे दुश्मन मनसूबनि ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकेली ओबायो जुणेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नेशनल बैंक खां कश्मीर चौक ताईं औरतुनि ऐं मर्दनि रैली कढी, नारेबाज़ी कई। रैली में सिंधियाणी तहरीक जूं औरतूं बि शरीक। सिंध जे वसीलनि ते कंहिं बि कब्ज़ा गीर वफ़ाक़ तोड़े सिंध जे हुक्मरान खे कब्ज़ो करण, वसीलनि ते धाड़ो हणण न ॾिनो वेंदो। कराची कमेटी में दहशतगर्द MQM खे शामिल करण सिंध सां वेसाघाती कई वई आहे, जेका क़बूल न कंदासीं। थर जे कोयले ते मक़ामी माण्हुनि खां रोज़गार जो हक़ खसे, धारियुनि माण्हुनि खे रोज़गार ऐं ठीका ॾिना विया आहिनि। कोयले जा असल वारिस बेयारो मददगार आहिनि। मक़ामी माण्हुनि खे हक़ न ॾिना विया त रोड रस्ता जाम कंदासीं। सिंध में बरसातनि तबाही मचाए छॾी, पर हुक्मरान सिर्फ़ सियासी जलसा करण ऐं फोटो सेशन करण में पूरा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।